अस्सलाम वालेकुम साईं खलील साहब, आमीन कजो। मां दुआ तो घुरां, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन वला आलि सय्यदना मुहम्मदिन वबारक वसल्लम। मुंहिंजा मौला शहनशाह पंहिंजी बारगाह में असांजो सुवाल क़बूल फरमाए, महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके रहम फरमाए, खलील साईं जे बचड़नि ते, खलील मेमन साहब जे बचड़नि ते रहम फरमाए, सिर ते रहम फरमाएसि। घर बचड़नि सूदो आबाद हुजे। अवां जी करीमी में घटिताई न आहे। अवां महिरबानी फरमाईंदव त काइनात के मालिक आहियो, काइनात खां वॾी करीमी अवां जी आहे। सरदार निगाह करम फरमायो मुंहिंजा मौला, महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके, 1.25 लख नबियनि जे सदके, 12 इमामनि जे सदके, 14 मासूमनि जे सदके, शहीद करबला जे सदके, असहाबनि जे सदके, ताबईन जे सदके, तबा ताबईन जे सदके, मुंहिंजा मौला करीम शहनशाह रहम फरमाए, बाज फरमाए, महबूबनि करीमनि जे सदके। उस्ताद खलील मेमन साहब जे घर बचड़नि जो ख़ैर, इन्हनि खां दुश्मन दूर सजण साम्हूं आहे। मुंहिंजा मौला पंहिंजे गैबी गंज खज़ाने को ॾियसि, कंहिंजो मोहताज न करेसि। मुंहिंजा मौला इन्हनि खे हक़ हिलाल जी रोज़ी हुजे, बचड़ा घरड़ा वेड़ा आबाद हुजनि। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन वला आलि सय्यदना मुहम्मदिन वबारक वसल्लम अलैहि। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।